अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल हई शहोक जी ख़बर ॾींदा हलूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे ISF जे अॻुवाणनि पारां तहलके मटियारीअ जे शहर अडेरो लाल में एहतजाज कयो वियो, जंहिं में अॻुवाणनि चयो त सिंध जे मुस्तक़बिल खे किरोना वबा खां वधीक हिन मूज़ी मंशियात मां ख़तरो आहे। तफ़सील मूजिब पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे तंज़ीम ISF उहिदेदारनि जी अॻुवाणी हाजी सालेह खोसो, शौकत पंवर, मुज़फ़र पंवर, मशूक खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मटियारी तहलके में मंशियात जो विकिरो आम जाम थी रहियो आहे, जंहिं में मैनपुड़ी, ज़हरीलो मावा गुटको, भंग, चर्स, आफ़ीम, सफ़ियान ऐं कचे शराब जो विकिरो सरेआम हलंदड़ आहे। उन्हीअ मोज़ी ज़हर वापराइण सबबि केतिराई नौजवान पंहिंजूं हयातियूं विञाए चुका आहिनि। तहलके मटियारीअ जे शहरनि मटियारी सिटी, सेकाठ, खैबर, अडेरो स्टेशन, पलजाणी, शाहपुर, दरपुर, बाऊं खान पठान, शेर मोहम्मद छोड़ा, नौबत मरी, अर्ज़ी हकड़ा, अडेरो लाल, ताहिर हिंगोरो ऐं ॿियनि नंढनि वॾनि ॻोठनि में उहो ज़हरीलो नशो सरेआम विकिरो थी रहियो आहे। उन्हनि वधीक चयो त सिंध जे मिसकीन माण्हुनि जे मुस्तक़बिल खे कोरोना वबा खां वधीक हिन मूज़ी मंशियात मां ख़तरो आहे। खुदारा हिन मंशियात खां छुटकारो ॾियारायो वञे। मंशियात जो कारोबार कंदड़ हाणे त सहाफ़ियुनि खे बि धमकियूं ॾेई सच लिखण खां रोकनि था। असां पंहिंजे ज़िले मटियारीअ जे SSP RPO हैदराबाद ऐं IG सिंध खां मुतालबो था करियूं त असांजे हिननि शहरनि ऐं ॻोठनि जे अवाम खे मंशियात खां पाक कराए ॾियो त जीअं हितां जा ग़रीब मिसकीन ऐं नौजवान ईंदड़ नस्ल खे बचायो वञे।